अली दे खबर सजे कन में आजान चई थी चैना, खबे कन में तकबीर चई थी चैना, नालो छा रखियो दी सोनो अली तो जे नबी संगे आजान भी तव्हां चओ, तकबीर भी तव्हां चओ, नालो भी जेते को तो मोहम्मद के मंजूर आओ, मां अली फातिमा के मंजूर आओ। वडे जो नालो हसन जो अबे अली न रखियो आ, नाने मोहम्मद रखियो आ। सैयद थियो कुरान पढ़े जो इन सैयद जे असा जुती जा भी गुलाम, छो त असांखे हिननि ते नज़र ई नाहे, असांखे हिननि जे नाने ते नज़र आ। सैयद मुसल्ले ते बीहे असां पोयां बीहूं, सैयद कुरान पढ़े असां ॿुधूं। ॾाढो जो सुभान अल्लाह। सैयद त उहे हा जेके करबला के मैदान में भी कुरान पिया पढ़न। छा पिया पढ़न? इमाम ज़ैनुल आबिदीन हिय बंगले में ज़ालिम जे में कैदीअ जे सूरत में बधो पियो आ त भी भांगा थो भी थो ॾई, यज़ीद जे पासे तो नफीला पयो अजन। इमाम हुसैन जो फर्जंद बच्चो इमाम ज़ैनुल आबिदीन बंगले में भांगा पियो भी थो ॾई, यज़ीद जे पासे तो जोल पिया वजन। इमाम हुसैन करबला के मैदान में कुरान पियो पढ़ई। आल बैतन के सीने जो सिंगार जो कुरान। छा पढ़ियो इमाम हुसैन? अम्मा फातिमा छा पढ़ियो? अली से छा पढ़ियो? पहिरियों बच्चो ॼायो हसन नालो नाने मोहम्मद रखियो, ॿियो बच्चो ॼायो हुसैन नालो नाने मोहम्मद रखियो। सुभान अल्लाह। भाकुर भी पातऊं, जुमियूं भी ॾिनऊं हसन हुसैन खे। ॿी ॻाल्हि ॿुधाए, हे कुरान अॻियां रखियो आ, ॿिन्ही भाइनि जा मुहांडा भी नाने मोहम्मद जे मुहांडे हा। हिकिड़े दफ़े सिद्दीक़ अकबर ॾिठो ॿई जवान नबी से ये कुले मुबारक दे सवार थिया अचनि था। वाह जो जवाननि खे सवारी मिली आ, सवार भी भला हन त सवारी भी भली आ। सुभान अल्लाह जो सहाबी ॾिसी चए थो वाह जो सवारी मिली अथनि, नानो मोहम्मद हसन हुसैन जे ज़ुल्फनि खे सिंघंदो हो। सहाबी था चवनि साईं छाजे करे? के तव्हां बेलो गुलाब जा गुल सिंघो, गुलनि मां गुलनि जी ख़ुशबू अचे। मां मोहम्मद हसन हुसैन जे ज़ुल्फनि खे सिंघंदो आहियां, इन्हनि मां नाने मोहम्मद खे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे। नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन डोटन के नबूवत जे कुलर मुबारकन दे खयो आ। ये भी शान वारा परवारे वा यार सिद्दीक गार में एदे मारे तक जाए हिजरत वाले सफर में सिद्दीक अकबर पोरे मुझे मोहम्मद के पंजे कुलन दे खयो आ। वो भी शान वारा, वो भी शान वारो आहे कि न जंगला नाला भी नाने रखिया। एडो प्यार एडो हसन हुसैन जे चपन के नानो मोहम्मद चूसीलो। एडा प्यारा नाने जे सीने मुबारक ते निंद्रा कंदा हा। बुधो दुनिया वारो शिकारपुर वारो एडा दुनिया जे नानन जा पलक नरम नाने जेको हसन हुसैन जे नाने जो सीनो मुबारक नरम निंद्रा कंदा हा। नाने भाकुर भी पाता, चुमियूं भी ॾिनियूं। सोची जान हे न्याणीअ जा बच्चा तू कुल्ले ते खयो आ, खयूं छो अॼु? समझ जान पुट जे बच्चे के हथ विधो दी। अरे यार हे कुलन ते हे पुट जो बच्चो न्याणीअ जा कुलन ते पुट जो हथ में ये सोने मोहम्मद ही न्याणीअ जे बच्चन के नबूवत जे कुलन मुबारकन ते खयो।
पुट भी रब ॾिना उहे पाण ॾे रब घुराए वरिता काफ़र था चवनि पुट त जस पाण बि ॼाण हुयो मुंहिंजा सोना नबी इहे जेकी चवनि था मां ॿुधां थो जे पोटाण जो दर बंद कयो दमाए डोटाण जो दरवाज़ो खोले थो ॼाए अहिड़ा जवान थो ॼाए हसन हुसैन जहिड़ा जेके तो मोहम्मद जे मुंहां ते हूंदा ॿिन्ही भाइनि जा मुंहां जो हुज़ूर जे मुंहां ते एॾा प्यारा असां कीअं न मञींदासीं आल बैतन खे असां सैयदनि जे दर्जा गुलाम पर सैयद दिलेर थींदा आहिनि जो हुसैन साईं दिलेर हो अली साईं जो बहादुर हो हुयो कि न अबो दिलेर डोटा बि दिलेरनि नानो मोहम्मद वरी बहादुरनि जो सरदार हाणे सोची जाए के जो मां अहल बैत जी मांखे मोहब्बत आहे सचो तॾहिं थींदे जॾहिं उन्हनि वारो सामान तो वॾो हुजे उन वटि सामान कहिड़ो कहिड़ो ओहे क़ुरान हेर जार संगत उस्ताद वटाया हसन हुसैन उस्ताद जो अल्फ बे ते हेठा चवनि अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन उस्ताद जो अलिफ बे ते ॿियो सिपारो टियों चोथों पंजों छहों सतई सिपारा ॿई ॿाहिर क़ुरान जा पढ़िया उस्ताद सोचे शाहज़ादा ॿियो त ख़बर क़ुरान पढ़ण आया हो कि न पढ़ाइण आया हो याद कयो उस्ताद ये सतई सिपारा कुरान जा मिठी अम्मा जे झोल में याद कया कुरान बच्चन वट भी कुरान नाने मोहम्मद वट कुरान डॉक्टर वट भी कुरान बाबे अली वट कुरान समूरा जो बच्चन हसन हुसैन वट भी कुरान नबी जो आशिक़ कुरान वणई न तो ज़ालिमा मुझे मोहम्मद जो मक्के मदीने जे जबलन में कुरान पढ़ो काफ़ में पत्थर पिया लॻन तभी ज़बान ते कुरान क्या जो अमीर हमदो 11 टुकड़ा थी हो ज़बान ते कुरान ॾाढो जो सुभान अल्लाह दंद मुबारक शहीद थियो तभी ज़बान मुबारक ते कुरान या आमर मुबारक शहीद थी वई तभी ज़बान मुबारक ते कुरान मक्को छॾियूं लॾियूं तो मुंहिंजो मोहम्मद वञे तभी नबूवत वारी ज़बान मुबारक ते कुरान रब अदखिलनी मुदखल सिद्क़िन व अखरिजनी मुखरज सिद्क़िन वजअलनी मिन लदुनक सुल्तानन नसीरा पंद्रहों सिपारो बनी इसराइल सूरत कुरान दुआ कंखों घुरियो ज़बान मुबारक ते शाहो जो कुरान मुंहिंजा रब मुंहिंजो सफ़र तुंहिंजे हवाले मक्के मां ॿाहिरि कढई बि अमन सां मदीने में पुॼाई बि अमन सां शिकारपुर वारो टे आवाज़ रब खे ॾाढा प्यारा थी घणा हिकु आज़ान जो आवाज़ अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर बाग जंत जो सऊदी अरब वारा जन बाग जंत जो मक्के मदीने वारा जन 2008 में मां उम्रे ते हुयसि जॾहिं मदीने खां मोटी मक्के में आयासीं काबतुल्लाह में उते तस्जिद जी अज़ान ॾिनो हीअं कपे पियो जान वाह जो ज़बान में असर मां जो अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया मां जो जे मोकल जन त मां ज़बान ते चुमी जांसि भाकुर बि पायांसि
वाह जो रब्बन जवाननि जे ज़बान में असर रखियो आहे। कुरान पढ़ण बि मके